सखर में पुलिस पारां ॿिनि धारदार मुक़ाबलनि में ॿ खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं त सखर में पुलिस पारां ॿिनि धारदार मुक़ाबलनि में ॿिनि ॾोहारनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। पुलिस मूजिबि जाफ़राबाद पुलिस चौकी भरिसां नसरुल्ला मीराणी खे गिरफ़्तार करे पिस्टल हथ कयो आहे। पुलिस जो चवणु आहे त सालिफ वटवट मुक़ाबले में यासीन मीराणी खे गिरफ़्तार करे पिस्टल हथ कयो आहे। अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं त सखर में पुलिस पारां ॿिनि धारदार मुक़ाबलनि में ॿिनि ॾोहारनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे सखर खां सिंध टीवी न्यूज़ जो रिपोर्टर मोड़ो महर। जी मोड़ो महर, सखर में मुबैना पुलिस मुक़ाबला थिया आहिनि ॿ, इन बाबति आगाह कजो। जी बिल्कुलु, सखर पुलिस ॿिनि धारदार मुबैना मुक़ाबलनि में ॿिनि ॾोहारनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। आबाद थाणे जे हद जाफ़राबाद पुलिस चौकीअ जे भरिसां पुलिस जो चवणु आहे त लिंक रोड ते ॾोह जे इरादे सां बीठल ॾोहारनि सां मुक़ाबिलो थियो आहे। मुक़ाबले में हिकु ॾोहारी नसरुल्ला मीराणीअ खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कियो वियो आहे ऐं उन हवाले सां सालियापट पुलिस बि जेको आहे धार मुक़ाबले में हिकु ॾोहारी खे गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। पुलिस मूजिबि ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार ॾोहारीअ जी सुञाणप यासीन मीराणीअ जे नाले सां थी आहे। पुलिस जो चवणु आहे त ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयल नसरुल्ला मीराणी ऐं यासीन मीराणीअ जे कब्ज़नि मां पिस्टल ऐं गोलियूं बि बरामद कयूं वयूं आहिनि ऐं ॿई जेके ॾोहारी आहिनि ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार थियल उहे मुख़्तलिफ़ ॾोहनि जे संगीन केसनि में पुलिस खे घुर्बल आहिनि ऐं उन जा जेके साथी हुआ मुक़ाबले दौरान उहे फ़रार थी विया आहिनि। हिन ॿिन्ही ॾोहारनि खे गिरफ़्तार कियो वियो आहे। ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार ॾोहारी नसरुल्ला मीराणी ऐं यासीन मीराणीअ खे इस्पताल मुंतक़िल बि कयो वियो आहे। उन हवाले सां पुलिस जो चवणु आहे त उन्हनि जे साथियुनि जे गिरफ़्तारीअ लाइ नाकाबंदी कई वई आहे ऐं गिरफ़्तार हालत में जेके ॾोहारी गिरफ़्तार किया विया आहिनि ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ मुक़ाबले जो केस बि दाख़िल कयो वेंदो। ठीकु आहे, मोड़ो महर, तफ़सीली अलावा वॾी महिरबानी।